अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में पाण ज़िक्र कंदासीं पार्ट्स ऑफ स्पीच जो। जी हाँ, काफ़ी दोस्त रटो हणी पार्ट्स ऑफ स्पीच त यादि कंदा आहिनि, पर उन्हनि जो कॉन्सेप्ट क्लियर कोन हूंदो आहे त आख़िर पार्ट ऑफ स्पीच छा हूंदा आहिनि। त दोस्तों, पार्ट ऑफ स्पीच जो मां तव्हांखे मिसाल ॾियां थो हिकिड़ी चांवरनि जी देग सां। मिसाल तौरु चांवरनि जी देग, नालो त आहे चांवरनि जी देग, ठीकु आहे। चांवरनि जी देग में केतिरा एटम्स पवंदा आहिनि। मिसाल तौरु लूणु पवंदो आहे, बसरु पवंदो आहे, टमाटो, चांवर, ठीकु आहे, मिर्च, मसालो, ज़ीरो, धाणा। त ॾिसो, इहे 15-20 टी एटम्स मिली करे हिकिड़ी चांवरनि जी देग ठहंदी आहे, पर उन में वधि खां वधि अमाउंट जेका हुजे थो उहो चांवरनि जो ई हुजे थो। त अहिड़ी तरीक़े सां दोस्तों, अंग्रेज़ी जेका आहे न, अंग्रेज़ी जा बि पार्ट आहिनि ऐं अंग्रेज़ी जा टोटल 9 पार्ट आहिनि। 8 पार्ट मोस्टली बुक्स में लिखियो वञे थो, पर हिकिड़ो आर्टिकल बि आहे, ठीकु आहे। आर्टिकल बि लैंग्वेज में पंहिंजो फंक्शन करे थो। त अहिड़े ई क़िस्म सां दोस्तों, जहिड़े तरीक़े सां चांवरनि जी देग में चांवर उन्हनि जो अमाउंट वधीक हुजे थो, उन जो तइदादु वधीक हुजे थो, त अहिड़ी तरीक़े सां अंग्रेज़ी या दुनिया जी का बि लैंग्वेज उनमें नाउन जो तइदादु वधीक हुजे थो। त मिसाल तौरु चांवरनि जी देग में चांवर, पाणी, मिर्च, मसालो, थूम, धाणा, जीरो, हिलदर, कारा मिर्च वग़ैरह वग़ैरह। त इहे शयूं मिली करे हिकिड़ी चांवरनि जी देग ठहंदी आहे। त अहिड़ी ई क़िस्म सां पार्ट ऑफ स्पीच, ॻाल्हाइण जा हिसा, यानी लैंग्वेज हिकिड़ी वसी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त 10-10 किलो जा किताब, अंग्रेज़ी हुजे, उर्दू हुजे, सिंधी हुजे, उन जे मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां भरिया पिया आहिनि। त उन्हनि लफ़्ज़नि खे कैटेगराइज़ कयो वियो आहे, उन्हनि लफ़्ज़नि खे पार्ट ऑफ स्पीच में तक़सीम कयो वियो आहे। त जीअं जेको लर्नर आहे, जेको सिखण वारो आहे, उनखे इन्हनि जे पार्ट ऑफ स्पीच जी ख़बर पए। जेकॾहिं असांखे पार्ट ऑफ स्पीच जी ख़बर न हूंदी त असांखे टेंसिस सम्झ में न ईंदा। मिसाल तौरु आउं तव्हांखे टेंस सम्झाए रहियो आहियां ऐं हुन टेंस में ॻाल्हि पियो कयां त बाबा सब्जेक्ट में तव्हां नाउन ॾियो या प्रोनाउन ॾियो, उन खां पोइ वर्ब ईंदो। हाणे डायरेक्ट टेंसिस त सम्झायां पियो, पर उन में ॻाल्हि वरी बि पार्ट ऑफ स्पीच जी कयां पियो। त आउं चवां पियो बाबा नाउन ईंदो, प्रोनाउन ईंदो, उन खां पोइ वर्ब ईंदो। हाणे तव्हां सोचींदो, सर ही नाउन प्रोनाउन वरी किथां आया? तव्हां त टेंस पढ़ायो। त तव्हांखे उहो यकदमि ऐं सवले तरीक़े सां टेंसिस सम्झ में न ईंदा, जेसीं ताईं तव्हांखे पार्ट ऑफ स्पीच सम्झ में नथी अचे। पार्ट ऑफ स्पीच बिल्कुलु सिंपल आहिनि, तव्हां उन्हनि जो डेफिनेशन्स यादि कयो। तव्हां बसि इहो ई सोचो त ही लफ़्ज़नि जो हिकिड़ो क़िस्म आहे। तव्हांखे हिते हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾियां। जहिड़े तरीक़े सां जानदार जेके शयूं आहिनि, क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स, तव्हां क्लास 5 में पढ़ियो हूंदो, असांजे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारी सीरीज़ में उन जो पहिरियों ई चैप्टर आहे साइंस में। उन में ॾिसो त जानदार शयुनि खे कैटेगराइज़ कयो वियो आहे। मिसाल तौरु जेके शयूं उॾामी सघनि उन खे नालो ॾिनो वियो आहे पखी, ठीकु आहे। पर पखी हिकिड़ो कांव बि आहे, कबूतर बि आहे, मोर बि आहे, पर उहो पखी हिकिड़ो नंढो ग्रुप त आहे, पर उन में पखियुनि जो हिकिड़ो वसी तइदादु आहे। त अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो सिंपल लफ़्ज़ नाउन त आहे, पर नाउन जी हिकिड़ी पंहिंजी फैमिली आहे, नाउन जो हिकिड़ो पंहिंजो ख़ानदान आहे। मिसाल तौरु अंग्रेज़ी जा 8 पार्ट ऑफ स्पीच। हाणे 8 पार्ट ऑफ स्पीच, मिसाल तौरु अंग्रेज़ी हिकिड़ो जेको उन जो पीउ आहे, उन जा 8 औलाद आहिनि, ठीकु आहे, 8 उन जा पुट आहिनि। हाणे उन्हनि 8 ई पुटनि जी पंहिंजी फैमिली आहे। त उन मां वधि खां वधि जेकॾहिं फैमिली जो पाण ज़िक्र कयूं त उहो नाउन जी आहे। मिसाल तौरु असांजे चाचनि मां को अहिड़ो चाचो हूंदो जंहिंजा 8-10 छोकिरा हूंदा आहिनि। त अहिड़ी ई सेंस खां पार्ट ऑफ स्पीच जे हर हिकु हिसे जी हिकिड़ी अलॻि सां फैमिली आहे, ठीकु। ईअं कोन्हे त नाउन आहे त बसि सिंपल लफ़्ज़ नाउन आहे, या वर्ब आहे त सिर्फ़ु उहो सिंपल वर्ब आहे। त दोस्तों, वधि खां वधि तइदादु अचे थो नाउन जो ऐं ॿिए नंबर ते तइदादु अचे थो वर्ब जो। दोस्तों, अंग्रेज़ी सिखण जे लाइ असांखे वधि खां वधि नाउन्स ऐं हुन खां पोइ वर्ब्स जी ज़रूरत पए थी। प्यारा दोस्तों, होपफुली तव्हांखे पार्ट ऑफ स्पीच जो जेको कॉन्सेप्ट जेको आहे उहो सम्झ में अची वियो हूंदो। दोस्तों, अहिड़ी क़िस्म जा वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे विज़िट करे सघो था। मुंहिंजे चैनल जो नालो आहे चेतन एफर्ट्स यूट्यूब चैनल। मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते वॉइस ऑफ एजुकेशन एंड मोटिवेशन, ऐं मां व्लॉग बि ठाहींदो आहियां। ऐं मुंहिंजो चैनल आहे चेतन दास भील, ठीकु आहे। हुते मां व्लॉग्स ठाहींदो आहियां ऐं कुझु जेके असांजे मुआशरे ऐं असांजी सक़ाफ़त सां रिलेटेड बि खोड़ सारा वीडियोज़ आहिनि हूंदियूं। लव यू ऑल। सिंध सलामत, साथ सलामत।